वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान ऐं आलमी मालियाती फंड जे विच में स्टाफ लेवल जो मुआहिदो तय थी वियो आहे। मुख़ालिफ़नि वावीला कई त हाणे मिनी बजट अचण वारी आहे, पर अल्हम्दुलिल्लाह मिनी बजट न आई। इस्लामाबाद में वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, जंहिंमें आर्मी चीफ जे वालिदा जी वफ़ात ते फ़ातिहा ख़्वानी कई वई। जो उनकी वालिदा मोहतरमा के लिए दुआ करते हैं। अल्लाह ताला उनको करोड़ करोड़ जन्नत में जगह अता फरमाए, आमीन। इजलास के खिताब कंदे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो त IMF सां मुआहिदे में नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल ऐं ॿियनि वज़ीरनि तोड़े इदारनि जे सरबराहनि, ख़ासि करे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे वाधायूं ॾियां थो। समूरनि सूबनि जे वॾनि वज़ीरनि बि अहम किरदारु अदा कयो। तव्हां सभिनी जी महिनत न हुजे हा त हीउ मुआहिदो एतिरो जल्दी न थी सघे हा। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो त कप्तान अकेलो कुझु नथो करे सघे। 11 ॼणनि जी टीम में हिकु कप्तान हूंदो आहे। गुज़िरियल साल जी भेट में टैक्सेस जी वसूलीअ में 26% इज़ाफ़ो थियो आहे। महांगाई जी शरह में तारीख़ी घटिताई आई आहे। मैं बाखुदा आपको बिला खौफ तरदीद कहना चाहता हूँ, क्योंकि मैंने हमेशा कहा कि कप्तान एक होता है 11 के टीम में, बाकी 10 काम ना करे तो कप्तान ने क्या काम करना है। बिल्कुल तब ये आहिस्ता आहिस्ता ये इस्तेकाम आया है हमारी और पिछले साल के मुकाबले में जो आपकी टैक्स कलेक्शन में 26% इजाफा है। इट इज़ अ क्वांटम जंप। हुन चयो त गुज़िरियल साल ऐं हलंदड़ माली साल जी शुरूआती 3 महीननि में 12 अरब रुपयनि जी टैक्स वसूलीअ जो फ़र्क़ु आहे। इहो पहिरियों भेरो थियो आहे त शुगर इंडस्ट्रीअ मां सभ खां वधीक टैक्स मिलियो आहे ऐं हलंदड़ माली साल जे ख़ात्मे ताईं 60 अरब इज़ाफ़ी सेल्स टैक्स वसूल थियण जी उम्मीद आहे। शुगर के सेक्टर में इसको मैंने खुद सिलेक्ट किया फॉर अ रीज़न दैट इट इज़ लीडरशिप बाय पर्सनल एग्जाम्पल। तो मैंने उसको सिलेक्ट किया कि लेट्स स्टार्ट फ्रॉम शुगर सेक्टर, और इसमें जो चोरी है सेल्स टैक्स की, इसको हम उठाते हैं पहले। तो अब ईयर टू ईयर अभी तक पिछले साल का जो सीज़न था शुगर का और इस साल का जो सीज़न है शुगर का, इन 3 या 4 महीनों में मैं इतना 12 अरब रुपए पिछले साल के इन 3 महीनों में ज़्यादा आए हैं। 12 अरब रुपए। अब साल जब मुकम्मल होगा इसका, जब पूरी चीनी बिकेगी तो एक उम्मीद की जा सकती है कि 60 अरब रुपए आएंगे इजाफी, विच इज़ नेवर हैपेंड इन द हिस्ट्री ऑफ पाकिस्तान। ॿिए तरफ़ जारी कयल पधरनामे में चयो वियो आहे त IMF सां 7 अरब डॉलर जे मुआहिदे जो पहिरियों जाइज़ो मुकमिल थी वियो आहे। IMF गवर्नेंस में बहितरीअ लाइ पाकिस्तान जे क़दमनि जी वाखाण कई। पधरनामे में चयो आहे त इस्लामाबाद लाइ इनकम टैक्स, सेल्स टैक्स ऑन सर्विसेज FDA कानून में तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई, जंहिं ते वफ़ाक़ी काबीना निजकारीअ जी काबीना कमेटी 11 मार्च जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी ऐं ECC जे 13 ऐं 21 मार्च जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी। पधरनामे मूजिबि पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतुनि में घटिताई जो फ़ाइदो बिजली सार्फिन ताईं पहुचाइण जी बि मंज़ूरी ॾिनी वई।